नासिर गवर्नर सिंध इमरान इस्माइल सां वफाकी घरू वज़ीर शेख रशीद मुलाक़ात कई आहे, जंहिंमें सिंध जी सियासी ऐं अमन अमान जी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर ज़ुल्फकार तन्यो। जी ज़ुल्फकार, छा अपडेट अथई? जी बिल्कुल, वफाकी घरू वज़ीर शेख रशीद गवर्नर हाउस सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल सां मुलाक़ात कई। हिन मुलाक़ात में सिंध जो जेको मजमूई अमन अमान जी सूरत हाल ऐं ख़ासि करे शिकारपुर वारी जेका सूरत हाल आहे उन्हनि खे ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। शेख रशीद जो चवणु हुयो त सिंध में अमन अमान जी जेका ख़राब सूरत हाल आहे, हिन सूरत हाल ख़राब कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। हिन वफ़ाक़ी घरू वज़ीर जो वधीक चवणु हो त सिंध में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उनखे बहितर बणाइण लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया वञनि। इन मौक़े ते सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जो चवणु हो त सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली में रुकावट विझंदड़ जेके अंसर आहिनि उन्हनि जो ख़ात्मो तमामु ज़रूरी आहे। ऐं पंहिंजे नागरिक खे इहो ॿुधाईंदो हलां त गवर्नर सां मुलाक़ात खां अॻु वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सिंध जे वॾे वज़ीर सां पिणु मुलाक़ात कई ऐं हीअ जेका मुलाक़ात आहे उहा मुस्बत अंदाज़ में थी ऐं हिन मुलाक़ात में सिंध सरकार सिंध जे वॾे वज़ीर वफ़ाक़ खां कुझु सामान जेको आहे उहो सामान मुहैया करण जी अपील कई, जेका वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद हिते सामान में कुझु फौजी बूट आहिनि, जैकेट्स आहिनि, बुलेट प्रूफ ऐं हेलीकॉप्टर जी जेका मदद आहे उहा तलब कई, जेका वफ़ाक़ी घरू वज़ीर तस्लीम कई ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे यकीन ॾियारियो त वफ़ाक़ हुननि जी हर क़िस्म जी मदद करण जे लाइ तयारु आहे। जी ज़ुल्फकार, जी महिरबानी।